हुकुम मुझे भाग में छो लिखियल आहे। ज़मानो सिर्फ तमाशो ॾिसण वारो आहे। भैया तो जगह शतरंज जी चाल मुझे खिलाफ खेली पंहिंजा गुड़ा पीअंदे वॾी थी आहे, नंढे लाइक़ वठी। मोह किरंदई तमाम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वस्ती ड्रामे जो टीज़र 2 भी ॾिठो, तव्हां टीज़र 1 भी ॾिठो। ऐं दोस्तों इन्ही में एक वॾी ख़ासियत आहे ड्रामे जी, उहा बि तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं टीज़र 3 कॾहिं अचण वारो आहे ऐं प्रोमो कॾहिं अचण वारो आहे, इहा बि अपडेट तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ड्रामो सीरियल वेरन जी वस्ती हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं वेरन जी वस्ती जी कहाणी बि ॾाढी बहितरीनु आहे। पहिरें टीज़र में तव्हां ॾिठो त हाजिन तीवणे खे ॾेखारियो वियो, उन जा साथी ॾेखारिया विया। ॿिए टीज़र में अज़ीज़ कंबराणी, रिमशा शहज़ादी, लाइबा ऐं सोनू मिर्ज़ा, इहे इन्हनि खे ॾेखारियो वियो। ऐं टे टीज़र में ज़ुल्फ़कार बुर्दी खे ॾेखारियो वेंदो ऐं कुझु ॿिया अदाकार जीअं मजू थी वियो, इन्हनि खे ॾेखारियो वेंदो। ऐं जेको वरी प्रोमो ईंदो उन में तारीख़ ॾिनी वेंदी वेरन जी वस्ती ड्रामे जी कहिड़ी तारीख़ ते हलंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीउ हलंदो सूमर खां स्टार्ट थींदो, हिन सूमर खां न 2025 यानी जनवरी महीनो बीहण वारो आहे। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे 2-3 ॾींहं बचा आहिनि ऐं उन जे सूमर खां स्टार्ट कयो वेंदो ऐं राति जो 8 वॻे हिन जो टाइम रखियो वेंदो। हफ़्ते में हिन जा 5 एपिसोड ईंदा ऐं वेरन जी वस्ती हिकु बहितरीनु मेगा सोप सीरियल आहे। हीउ नंढो न आहे, हिन जा 200-300 किस्त जेको आहे शूट कया वेंदा। जीअं हुन जो 200-100 किस्त दुलाब ख़तमु पियो थिए, पर हीउ जेको आहे मथे वेंदो। दुलाब त हिकु शॉर्ट ड्रामो हुयो, इहो सोप सीरियल लेकिन शॉर्ट सोप सीरियल हुयो और 100 ते उहो एंड थी वेंदो, लेकिन वेरन जी वस्ती खे वधायो वेंदो ऐं माशाल्लाह हिन खे दोस्तों बहितरीनु ऐं सुठे तरीक़े सां हिन जी कहाणी अॻिते आहे ऐं कहाणी बि ॾाढी बहितरीनु आहे। दोस्तों हाई लेवल जी ऐं रिमशा शहज़ादी जो करेक्टर बि हिकु ॾाढो सुठो करेक्टर आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।